छा ख़बर आहे त फुल पुट समा ऐं मलाह आहिनि जेके लाखे जी औलाद मां आहिनि। हिननि जे शुजरे जे बारे में आख़िर में ॻाल्हि कंदासीं, पर तव्हांखे ॿुधायूं त आख़िर उहो लाखो केरु आहे जंहिंजो हीउ औलाद आहिनि। सभ खां पहिरियों त लाखो समा क़बीलनि मां अवाइली क़बीलो आहे जेको सिंध में मोहम्मद बिन क़ासिम जे काह खां अॻु मौजूदु हो। पर असांजे ख़्याल मुताबिक़ ईसवी सदी जी शुरूआति में लाखो ज़ात सिंध में मौजूदु हुई, जंहिं करे सिंधी नस्बनामनि में किन जा नाला लाखियार ऐं लाखो नज़र आयो आहे। नालो हमेशह किन सबबनि, किन ख़ासि शयुनि या हालातनि ऐं वाक़िअनि खां मुतासिर थी रखिया वेंदा आहिनि, या किन मागनि मकाननि या रोज़मर्रा साम्हूं ईंदड़ शयुनि खे ॾिसी माण्हू उन्हनि जा नाला पंहिंजी औलाद ते रखिया, जीअं किरड़, कांडेरो, टू, कंडो, मतीरो, मेवो, सूफ़, बसर, जबल ऐं उन खां अलावा अहिड़ीअ तरह लाखो बि हिकु सफ़ाती नालो आहे जेको कंहिं ख़ासि सबब जे उन ते रखियो वियो। बहरहाल लाखे नाले खे हिते छॾियूं था। मां अव्हांखे इहो ॿुधायां त लाखो ज़ात सिंध जी क़दीम तरीन ज़ातियुनि मां हिकु आहे, पर इहा कॾहिं या कंहिं जे पोयां सॾी वई उन ते बेनज़र करणु ज़रूरी आहे, जीअं मालूम थी सघे त लाखा कंहिंजे करे कीअं लाखा सॼा वञनि था। किताब ज़ातियुनि क़ौमनि ऐं क़बीलनि जी इंसाइक्लोपीडिया में हिकु शुजरो ॾिनल आहे, जेको मां अव्हांखे आख़िर में ॿुधाईंदुसि त उन शुजरे में 9 लाखा नाले वारनि जो ज़िक्र थियो आहे, जिन मां 5 लाखो नाले वारा अहिड़ा आहिनि जिन जी औलाद खे लाखो ज़ात न सॼियो वियो आहे। बाक़ी 4 नाला लाखो जा रहनि था। उन्हनि मां हिकु लाखो पुट चनू पुट, लाखो पुट फुल पुट लाखो आहे। शुजरे जे मुताबिक़ उन लाखे जी औलाद लाखा ऐं नजार सॾाए थी, पर इहो बि लाखो ज़ात जो जद अमजद न आहे। पर इहो ज़रूरु आहे त हिन जे पोयनि मां लाखो ज़ात वारा आहिनि। ॿियूं लाखो पुट रायदन पुट, ॼाम काको पुट, समू पुट, उनड़ पुट लाखो आहे। हिन लाखो जी औलाद बि ज़ात लाखो सॾाए थी, पर असुल में ज़ात जी शुरूआति न आहे। टियों लाखो या लाखो फुलाणी आहे, जंहिंजो पीउ जो नालो गाह पुट, फुल पुट, सांद पुट, महर पुट लाखो आहे। लाखो फुलाणी बि लाखो ज़ात जो जद अमजद न आहे ऐं हू जाड़ेजा क़बीले मां आहे। लाखो संदसि नालो अथसि। मथे बयानु कयल 3 लाखनि नाले वारनि जी औलाद त लाखो ज़ात जो सॾाए थी, पर उहे लाखा हिकु लाखे जी औलाद या नस्ब आहिनि। पर लाखो पुट चनू, लाखो पुट रायदन, लाखो फुलाणी पुट फुल 5 ऐं 6 पीढ़ीअ में वञी हिकु लाखो पुट लाखियार पुट ॼाम, अबड़ो पुट अडियार पुट, राहू पुट अडो पुट, अडियार पुट ॼाम, नोतियार पुट नेथ पुट, जेहू पुट जाड़ेजो पुट, समू पुट औद पुट, अडार पुट वडार पुट, सराई पुट वसरत पुट, परत पुट भागरत पुट, बरंद पुट चनू पुट, समू पुट हस्पत पुट जादम, जेको सभिनी सिंधी क़बीलनि जो ॾाढो आहे। शुजरे मुताबिक़ 1000 ईस्वी धारे लाखो पुट लाखियार हो, जंहिंजी औलाद मां लाखो नाले वारनि जे पोयंरनि ज़ात जो लाखो सॼा। पर हक़ीक़त उहा आहे त लाखो ज़ात जो बुनियादु लाखो वलद लाखियार खां अॻु जो आहे। त हाणे हीउ शुजरो आहे फुल पुट ज़ात वारो, जेको ज़ातियुनि इंसाइक्लोपीडिया में ॾिनल आहे। त उन जे मुताबिक़ ॼाम लाखो, उनजो पुटु उनड़, उनजो पुटु लाखो, उनजो पुटु समू, उनजो पुटु काको, उनजो पुटु रायदन, उनजो पुटु समू, जंहिंखे 2 पुट हिकु फुल ऐं ॿियो उनड़। फुल जो औलाद फुल पोटा ऐं हिन जो औलाद फुल लाखा, ऐं उनड़ जा 2 पुट हिकु फुल ऐं ॿियो थेबो। फुल जो औलाद फुल पोटा ऐं हिन जो औलाद बि फुल लाखो, ऐं जेको उनड़ जो पुटु थेबो उनजो पुटु राजपड़, उनजो पुटु फुल ऐं उनजो औलाद बि फुल पोटा। उत्तर सिंध वारा फुल पोटा कुमारिया अबड़ा राज में शामिल आहिनि। त उमेदु आहे त हीउ वीडियो अव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो मुख़्तसिर आहे, पर उमेदु आहे त वीडियो अव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त अहिड़ी वीडियोज़ जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे ज़रूरु लाइक कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।